ammonia gas can be produced by heating together the solid ammonium chloride and calcium hydroxide. इक्वेशन मिलियल आहे, ही ॿ सॉलिड मिलाए हीट थो करे, हिन मां अमोनिया ठहे थी ऐं कुझु बाय प्रोडक्ट्स आहिनि. इफ अ मिक्सचर कंटेनिंग 100 ग्राम ऑफ ईच ऑफ दीज सॉलिड्स, अमोनियम क्लोराइड बि 100 ग्राम ऐं कैल्शियम हाइड्रोक्साइड बि 100 ग्राम, दिस मिक्सचर इज हीटेड and determine limiting reactant and mass of ammonia gas produced. Limiting reactant भी फाइंड करवाए पहले इक्वेशन लिखूं. 2NH4Cl प्लस CaOH2 कैल्शियम हाइड्रोक्साइड, इनके हीट कजे, इन मां ठहे तो 2NH3 अमोनिया प्लस CaCl2 प्लस 2H2O. हाँ 100 ग्राम ऑफ ईच NH4Cl एंड कैल्शियम हाइड्रोक्साइड आर हीटेड, जिन जा मासिस मिलियल आहिनि, पहिरियां उन्हनि जा मोलर मास लिखूं. हाणे हिते लिखूं था मोलर मास. अमोनियम क्लोराइड जो मास फाइंड कयूं. हिते NH4Cl, नाइट्रोजन जो मास 14 प्लस हाइड्रोजन 4 प्लस क्लोरीन 35.5, इन सभिनी खे प्लस कजे त इहो अची थो वञे 53.5. हिन जो मास थिए पियो 2 × 53.5, छो त 2 मोल आहे, अॻियां 2 सां मल्टीप्लाई कंदासीं. कैल्शियम हाइड्रोक्साइड CaOH2, कैल्शियम जो मास 40, ऑक्सीजन जो 16 ऐं हाइड्रोजन जो 1, 17, ऐं 17 खे 2 सां मल्टीप्लाई कयूं त थींदो 34. हिन ॿिन्ही खे प्लस कयो त थींदो 74. हाणे हिन जो मास ठही पवंदो 74. हिन खे जेकर मल्टीप्लाई करे हिते लिखूं 53.5 × 2 इहो 107 ग्राम, ऐं हीअ ठही पवंदो 74 ग्राम. दिस द मोलर मास. हाणे गिवन मास ॿिन्ही जा 100 मिलियल आहिनि. 100 ग्राम ही बि मिलियल आहे ऐं 100 ग्राम ही बि मिलियल आहे. हाणे ॿिन्ही मासिस खे कंपेयर कबो त ॿिन्ही मां पहिरियां कहिड़ो ख़तमु थींदो. जेको पहिरियां ख़तमु थी वञे उहो लिमिटिंग रिएक्टेंट आहे. हाणे लिखंदासीं 107 ग्राम अमोनियम क्लोराइड रिएक्ट विथ 74 कैल्शियम हाइड्रोक्साइड. 107 ग्राम NH4Cl react with calcium hydroxide equal to 74 ग्राम. 107 सां 74 ग्राम, तो 1 ग्राम लाइ ही ओॾा वञी डिवाइड करे. अमोनियम क्लोराइड will react with calcium hydroxide equal to 74/107. Therefore 100 ग्राम असांखे मिलियल आहे 100 ग्राम अमोनियम क्लोराइड will react with calcium hydroxide equal to 74/107 into 100. इनखे मल्टीप्लाई कयूंसि 74 × 100 वरी डिवाइड कयोसि 107 सां, त इहो जवाबु अची वेंदो अप्रॉक्सीमेटली 69.15 ग्राम. हाणे 100 ग्राम लाइ जेको कैल्शियम हाइड्रोक्साइड खपे, जेको इस्तेमालु थींदो, उहो आहे 69, पर असां गिवन मास आहे 100. इन जो मतिलबु आहे त हीउ घटि खपे, मिलियल घणो आहे, पोइ कैल्शियम हाइड्रोक्साइड इज़ इन एक्सेस. जेकर हीउ एक्सेस आहे त हीउ थी पवंदो लिमिटिंग रिएक्टेंट. हाणे हिते लिखंदासूं NH4Cl इज़ द लिमिटिंग रिएक्टेंट. हाणे बाक़ी कैलकुलेशन इन जी मदद सां थींदी. हिकिड़ो आंसर त इहो आहे. हाणे लिमिटिंग रिएक्टेंट अची वियो अमोनियम क्लोराइड. हाणे इन जी मदद सां अमोनिया फाइंड कबो. हाणे अमोनिया जो पहिरियां मोलर मास लिखूं. NH3 जो मास नाइट्रोजन 14
हाइड्रोजन 1 आहे पर हिते 3 आहिनि, 3 हाइड्रोजन आहिनि, 3 इहो ठही पवंदो 17 ऐं हिनखे लिखूं था हिते हिन जो मोलर मास 2 इंटू 17 हाणे इहो ठही पवंदो 34 ग्राम। बाक़ी मास फाइंड करिणो आहे हिन जो क्वेश्चन मां। हाणे हिन जो तालुक़ु न आहे छो त लिमिटिंग रिएक्टेंट ही आहे, अमाउंट ऑफ प्रोडक्ट डिपेंड्स ऑन लिमिटिंग रिएक्टेंट। हाणे लिखंदासीं हुनखे 107 ग्राम NH4Cl प्रोड्यूस NH3, हिते 2 लॻाइण जी ज़रूरत कोन्हे छो त अमोनिया जो नालो बि इस्तेमालु करे सघे थो, नाले जी जाइ ते फार्मूला था लिखूं इक्वल टू 34 ग्राम। हाणे 1 ग्राम ते केतिरो थींदो इहो होॾां वञी डिवाइड करेसि, NH3 equal to 34 upon 107, therefore 100 gram NH4Cl produce NH3 equal to 34 upon 107 into 100। हाणे इनखे जेकर सिम्प्लीफाई कजे 34 मल्टीप्लाइड बाय 100 डिवाइड बाय 107 त इहो आंसर अची वेंदो 31.77 ग्राम। जवाब खे हिकु दफ़ो ॿीहर लिखूं जेकर द मास ऑफ NH3 अमोनिया गैस प्रोड्यूस्ड is equal to 31.77 ग्राम। इहो जवाब आहे।